अमरीका ईरान के विच में जारी ॻाल्हियुनि दौरान ईरान पंहिंजे मंजमद असासनि जी मुकम्मल बहाली जो सख़्त मुतालबो कयो आहे। ईरान जी परॾेही मुल्कनि में मंजमद असासनि जी कुल मालियत $100 अरब खां वधीक ॿुधाई वञे थी। जेतोणीकि इन हवाले सां का हतमी सरकारी तस्दीक मौजूद नाहे, पर ईरान जे सरकारी रिपोर्टनि ऐं माहिरनि मूजिब ही रक़म तेल जे विकिरो ऐं ॿियनि ज़रियनि मां हासिल थियल आमदनी ते ॿधल आहे, जेका अमरीकी ऐं आलमी पाबंदियुनि सबबि मुख़्तलिफ़ बैंकनि में रोकियल आहे। ईरान जे मजमूई असासनि जी विर्छ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त चीन में घटि $20 अरब, भारत में $70 अरब, इराक में लॻभॻि $6 अरब, क़तर में $6 अरब, जापान में $1.5 अरब, अमरीका में लॻभॻि $2 अरब ऐं लग्ज़मबर्ग में लॻभॻि $1.6 अरब। इन खां अलावा यूरोपी मुल्कनि में बि ईरान जा अरबें डॉलर जा असासा मंजमद आहिनि। इहे पाबंदियूं सभ खां पहिरियां 1979 में लॻायूं वियूं ऐं ईरान जे जोहरी प्रोग्राम सबबि वक़्त सां गॾु वधीक सख़्त थींदियूं वियूं। ईरानी मईशत केतिरनि ई सालनि खां पाबंदियुनि जे असर हेठि आहे, जंहिं सबबि सख़्त महांगाई, करंसी जी क़दर में लगातार घटिताई ऐं माशी दबाव वधी वियो आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं इहे $100 अरब खां वधीक असासा बहाल थी वञनि त ईरान जी मईशत खे फौरी सहारो ॾेई सघिजे थो। ढांचाई तरक़ी यानी इंफ्रास्ट्रक्चर जी ॿीहर तामीर करे सघिजे थी। ताज़नि तकरारनि खां पोइ मुल्क जी बहाली जे अमल खे तेज़ करे सघिजे थो। हाणे ॾिसणो इहो आहे त ॻाल्हियुनि में अमरीका हिन मुतालबे ते कहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार करे थो। ईरान लाइ ही असासा न रुगो मुआशी पर सियासी अहमियत बि रखनि था। इहे ॻाल्हियूं कामयाब थियनि थियूं या न, उन सां विच ओभर जी सियासत ऐं आलमी मईशत ॿिन्ही ते वॾो असर पवण वारो आहे।